सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुण KU जे दस्तूर जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुण चयो त नसरुल्लाह चौधरी बिना मुक़ाबले सदर ऐं रिहान ख़ान चुश्तीअ खे सेक्रेटरी चूंडण ते वाधायूं ॾियां थो। सिंध जे सहाफ़ियुनि भारतीय मीडिया जी कूड़ी प्रोपेगेंडा जो ज़िम्मेवाराणी सहाफ़त सां भरपूर जवाबु ॾिनो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमुण चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं भलाईअ लाइ अहम क़दम खंया आहिनि। सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं उन्हनि जे पेशेवराणी आज़ादीअ लाइ सिंध कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट्स क़ाइमु कई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुण चयो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत मुल्की तारीख़ में सहाफ़ियुनि ऐं मीडिया जे कारकुननि जे तहफ़्फ़ुज़ आज़ादी ऐं भलाईअ लाइ पहिरीं गॾियल कानून साज़ी कई। सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ कमीशन जे क़याम ऐं सिंध असेंबली में मंज़ूर कयल कानून साज़ी सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे आईनी ऐं अमली हैसियत ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुण वधीक चयो त KU जे दस्तूर जी नई क़यादत खां उमेद आहे त ज़िम्मेवाराणी ऐं उसूल पसंद सहाफ़त खे वधीक हथी वठाईंदी।